लाहौर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त लाहौर में वफ़ाक़ी वज़ीर जावेद लतीफ़ चयो आहे त रिटायर जनरल कमर जावेद बाजवा, रिटायर जनरल फैज़ हमीद ऐं इमरान ख़ान अॼु बि हिक ॿिए जा हामी बणियल आहिनि। क़ौम जे साम्हूं नूरा कश्ती खेॾी पई वञे। वफ़ाक़ी वज़ीर जावेद लतीफ़ लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 9 महीने खां क़ौमी मुफ़ाद ख़ातिर ख़ामोश हुआसीं, हाणे क़ौमी मुफ़ाद ख़ातिर ज़ुबान खोलींदासीं। नवाज़ शरीफ़ खे बदनाम कंदड़ ऐं रियासत खे नुक़सान पहुचाईंदड़ 5 किरदारनि जो एहतसाब थियणु घुर्जे। हिन चयो त नवाज़ शरीफ़ बार बार कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, हाणे नवाज़ शरीफ़ कुर्बानी न ॾींदो। कहिड़ो सबब आहे जो इमरान ख़ान अॼु बि मक़बूल बणाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। पंजाब ऐं KPK में इलेक्शन शेड्यूल जो ऐलान थियण शर्त नवाज़ शरीफ़ वतन वापसी पहुची वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।